तर जो क़दीमी किलो मीर फतेह अली 1800 सदी में ठारायो वियो हो, जंहिं ते उन वक़्तु 8 लख रुपया ख़र्च आयो। किले जी माप लाइ मुख़्तलिफ़ राय आहिनि। हिकिड़ी राय मूजिबि किले जी ढेघ 230 फुट ऐं वेकर 190 फुट हुई ऐं किलो पकियुनि सिरुनि जो ठहियल हो। किले अंदरि पाणीअ जी सहूलियत लाइ खूह खोटायो वियो हो, जेको अॼु बि मौजूदु आहे। अख़्तियारियुनि ऐं इंतज़ामिया जी नाअहलीअ सबबि उहो किलो अॼु कब्ज़नि जे वर चढ़ी मेसारजी रहियो आहे। ॿेले खाते जे अख़्तियारियुनि तारीख़ी किले जे चौधारी फॉरेस्ट जी बाउंड्री लॻाए किरोड़े रुपयनि जी मालियत जा कमर्शियल प्लाट भुगड़नि मुठ ते विकिरो करे बासरनि हवाले करे छॾिया आहिनि। तारीख़ी किले जूं भितियूं ढहण खां पोइ माण्हुनि सिरूं खणणु शुरू कयूं आहिनि, जंहिं करे किलो तेज़ीअ सां तबाही जी तरफ़ वधणु लॻो आहे। इन तारीख़ी माॻ जी जेकॾहिं सार संभाल न लधी वई त कुझु वक़्त में तारीख़ी माॻ हमेशह लाइ मेसारजी वेंदो। मीरनि जे दौर में ठहियल किलो जेको हिकु असांजे लाइ तमामु तारीख़ी माॻ हो, हाणे जेको उहो तारीख़ी माॻ सरकार जी बेध्यानी सबबि इहो जेको गुज़री ख़तमु थी वियो आहे। हिन किले में बाक़ाइदा किलो हिन में खूब खोटियल आहे, तमामु बहितरीन हो। हाणे इहो मेसारजी चुको आहे, सरकार हिन ते को ध्यानु न ॾिनो आहे। हिन किले जूं हाणे सिरूं ऐं मिटी बि मक़ामी माण्हू कढे ऐं उते कब्ज़ा करे रहिया आहिनि ऐं हिते अञा ताईं आर्कियालॉजी खाते या सकाफ़त खाते जी अखि न पुॼी सघी आहे। तंहिंजे करे ॾींहों ॾींहुं हीउ किलो मेसारजी रहियो आहे। असां मुतालबो था कयूं आर्कियालॉजी खाते ऐं सकाफ़त खाते खां त हिन किले जी सार लहे ऐं किले जी मरम्मत कराई वञे त जीअं हीउ क़दीमी माॻ मिसमार थी न सघे। हिन माॻ बाबति किताबनि में पिणु हवाला मिलनि था, पर अफ़सोस जो आर्कियालॉजी वारनि जी हिन तरफ़ कॾहिं बि नज़र ई न पई आहे। सजाण धुरियुनि सिंध हुकूमत खे अपील कई आहे त तारीख़ी माॻ खे बचाइण लाइ तुर्त क़दम खयां वञनि ऐं हिफ़ाज़त लाइ को अमलो मुक़ररु कयो वञे ऐं उते माण्हुनि जी तफ़रीह लाइ ऐं को पार्क ऐं म्यूज़ियम क़ाइमु करायो वञे त जीअं इन तारीख़ी माॻ खे बचाए सघिजे। कैमरामैन इक़बाल बजीर सां रजुब रहमी बजीर, चेल्हार।